नाज़िन बदीन में नेशनल स्कूल बदीन तरफा 60 फुट रिगी अजरक जो नुमाओ कियो वियो। रिगी अजरक की नुमाइश दौरान सिंध की सलामती और तरक्की लाए दुआऊं घुरियूं वेयूं। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है यूनिस बकारी। जी यूनिस। जी अॼु सकाफ़ती ॾियारे जी शुरुआत बदीन के नेशनल स्कूल और कॉलेज जे तरफा अजरक जो 60 फुट जो डिघो झंडो फड़काए शुरुआत कई वही है। ॿारनि में मिठाइयूं विरायूं वयूं आहिनि। वॾो जोश ऐं जज़्बो आहे ऐं सकाफ़ती ॾींहं जी शुरुआत हस्बे दस्तूर नेशनल स्कूल जे तमाम तारीख़ी झंडे जो अजरक जो झंडो ठहियल है ऐं 60 फुट जो डिघो झंडो है उनकी शुरुआत कई वही है। हिते जे ॿारनि हिते जी इंतज़ामिया ऐं प्रिंसिपल सां ॻाल्हि ॿोल करण की कोशिश कयूं था ऐं ॾिसूं था पुछूं था उन्हनि खे त हुननि हिन सकाफ़ती ॾींहं खे कहिड़े जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। अस्सलाम वालेकुम। असां ही पूरी दुनिया के मैसेज ॾियण था चाहियूं। 60 फुट जो झंडो फड़काए करे ॿुधाइण चाहियूं था त असांजी जेका क़ौम सिंधी क़ौम है इहा ज़िंदा क़ौम है ऐं असां बाशऊर क़ौम आहियूं। असां पंहिंजे बच्चन के ऐं पंहिंजे नए नस्ल के हिकिड़ो इहो मैसेज ॾियूं था त असां सिर्फ़ु ही टोपी अजरक हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे। असां सिंधियुनि अंदरि असांजे सिंधियुनि जी रूह अंदरि सिंध जो जज़्बो ज़िंदा ऐं बालातर आहे। असां सकाफ़ती ॾींहुं मल्हायो आहे नेशनल स्कूल तरफां। असां नेशनल स्कूल तरफां झंडो फड़काए सकाफ़त शुरू कई है। इहा असां सकाफ़ती ॾींहुं झंडो फड़काए मिठाई विराए शुरू कई है। बस सिंधी सकाफ़ती ॾियारे सां इहो मैसेज ॾियणु चाहियूं था हर माण्हू खे इहो सिंधी सकाफ़ती ॾियारो मिलाइणु घुरिजे। तीअं हर माण्हू में इंसान में इहा इहो कुवत हुजणु घुरिजे त सिंधी जे करे निकिरे। हर गली गली में हिते जलसा ऐं रैलियूं निकिरनि त हर माण्हू सां माण्हू मोहबत इहो ॾियारे जो मक़सदु इहो आहे मोहबतूं विराइणु। जी अॼु बदीन में झंडो फड़काए अजरक जो झंडो फड़काए जेका शुरुआत कई वही है उनमें ॿारनि में मिठाइयूं विरायूं वयूं ऐं उन सां गॾो गॾु ॿारनि में जोश ऐं जज़्बो रहियो। ऐं असांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध जे ख़ुसूसी तरक़ी ऐं ख़ुसूसी तामीर तरक़ी जे लाइ ॿारनि जे तरफ़ां ऐं उस्तादनि जे तरफ़ां ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। कैमरामैन शबीर बकारी सां गॾु यूनिस बकारी, आवाज़ टेलीविजन न्यूज़ बदीन।